अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अॼु हिकिड़ो अहम नुक़्तो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो वञां त कंहिं दोस्त पुछा कई त नमाज़ जे लाइ जेकी अज़ान अचे थी त उन अज़ान खां अॻु में जेको माण्हू सलाद पढ़ंदा आहिनि, इहो सलाद पढ़णु कीअं जाइज़ आहे या न? त हुनजो जवाबु इहो आहे त असांजे प्यारे नबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत आहे। सलाद पढ़णु फ़र्ज़ु वाजिबु सुन्नत कोन्हे, पर सलाद पढ़णु अफ़ज़ल आहे, मुस्तहब आहे, बहितर अमल आहे। त असां मुस्लमान खे ऐं सुन्नियुनि खे खपे त नमाज़ खां अॻियां सलाद पढ़ूं, इहो जाइज़ आहे बिल्कुलु। ऐं ॿियो हिकिड़ो अहम नुक़्तो तव्हांखे ॿुधायां त नमाज़ जे दौरान जेके माण्हू पंहिंजूं ठूठियूं, इहे जेकी ठूठियूं थींदियूं, ऐं ठूठियूं पंहिंजूं ज़मीन ते रखनि था, इहो मकरूह तहरीमी आहे, उन्हनि जी नमाज़ मकरूह थी वञे। मकरूह जा क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो ख़ाली मकरूह न, ॿियो मकरूह तहरीमी, जंहिंखे हराम करार ॾिनो वियो आहे त मस्जिद में पंहिंजो ठूठियूं जेकी उहे ज़मीन ते पट सां मिलाइणु जाइज़ कोन्हे, नमाज़ मकरूह थींदी। ऐं बहितर इहा त ज़मीन खां मथे हुजनि ठूठियूं ऐं सजदे में, ऐं जमात जे दौरान अहिड़ो हिसाबु रखे जो पासे वारे खे कंहिंखे तकलीफ़ न थिए। ऐं पंहिंजो जेकॾहिं जाम आहे, जमाती लॻू लॻनि त एतिरे दरमियान जे हिसाब सां खणी त ॿिए कंहिंखे लॻनि न। ऐं ॿिए अक्सर माण्हू ॾिठा विया आहिनि त मस्जिद में हिकिड़ा माण्हू आङिरे मां ठका ॾियारींदा आहिनि, त इहा मस्जिद में आङिरनि खां ठका ॾियणु मकरूह आहे। इहा शैतान जी तस्बीह आहे जेके असां मुस्लमान कंदा आहियूं। अलाह जो ज़िक्र करियूं, हम्द पढ़ूं, क़ुर पढ़ूं, जेको उहो करियूं बहितर आहे। ऐं मस्जिद मंझि दुनियावी ॻाल्हियूं करण खां परहेज़ करियो। अक्सर करे ॾिठो वियो आहे त जेकी असांजी इलाइक़े जूं पसगिरदा इलाइक़े जूं जेकी मस्जिदूं आहिनि, जिते माण्हू दुनियावी ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं पंहिंजे गवर्नर जो या ऑफिसर जूं सभु ॻाल्हियूं कंदा आहिनि, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं करण सां तव्हांजा अमल ईअं चट थी वञनि था जीअं जानवर गाह खाई ख़तमु कंदो आहे। जीअं जानवर जे अॻियां तव्हां गाह रखो त जल्दी खाई ख़तमु कंदो आहे। त तव्हां मस्जिद में अचो था मुस्लमान इबादत करण जे लाइ, रब खे राज़ी करण जे लाइ, तव्हां जेके अमल करियो था उहे तव्हांजा ईअं चट थी वञनि था जीअं जानवर गाह खाए थो। उन खां अलावा जेके माण्हू मस्जिद में वज़ू करे पोइ तकिड़ो तकिड़ो फ़र्ज़ में पहुचण जे लाइ कोशिशि कंदा आहिनि त असां फ़र्ज़ में पहुचूं, त उहे पंहिंजूं ॿाहूं मथे ते हणी करे पोइ अची नमाज़ पढ़ंदा आहिनि, त इहो मकरूह आहे। रकात हली वञे त भले हली वञे, पर बहितर इहो तरीक़ो आहे त ॿाहूं हेठि करे पोइ अची नमाज़ पढ़े, फ़र्ज़ में दाख़िल थिए। ऐं नमाज़ लाइ तकड़ि न कजे ऐं कोशिशि कजे। ऐं अक्सर माण्हू ॾिठो वियो आहे त फ़र्ज़ जे एटी टाइम माण्हू पहुचंदो आहे, पर अक्सर इहो ई आहे त बहितर तरीक़ो इहो ई आहे त फ़र्ज़ खां 5 मिंट 10 मिंट अॻियां मस्जिद में अचे त माण्हू सुनत पढ़ी सघे। ऐं सुनतुनि जा 2 क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ी सुनत मौक़िद हूंदी आहे, ॿी ग़ैर मौक़िद हूंदी आहे। पर मौक़िद पढ़ण सां सवाबु मिलंदो, ज़्यादा मिलंदो, ऐं ग़ैर मौक़िद पढ़ण सां सवाबु मिलंदो, पर जेकॾहिं न पढ़ी त गुनाह कोन्हे। यानी इहा ज़रूरी कोन्हे त ईअं पढ़णी आहे, मौक़िद आहे। ग़ैर मौक़िद जो मतिलबु इहो आहे त यानी उन खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो मौक़िद करार न ॾिनो आहे, जेकॾहिं पढ़े थो त सवाबु मिलंदो, जेकॾहिं न पढ़ंदे त गुनाह कोन थींदो। त अलाह पाक ख़ुदाइश इन्हनि दीनी मसइलनि ते सम्झण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।